वरी ॿीहर मुंहिंजे घर ते जेका हिते रते देरे में चढ़ाई थी आहे, जेका राति जो 2 वॻे सॼे घर जी सर्च ऑपरेशन करे उन खां पोइ पासे में असांजा माइट रहंदा आहिनि कुरैशी, उहे जेके मज़दूर आहिनि उहे पंहिंजी मज़दूरी कंदा आहिनि ऐं हिकिड़ो उन में प्रोफेसर आहे मंज़ूर कुरैशी, मज़हर कुरैशी, कासिम कुरैशी ऐं जुमन कुरैशी, फताह कुरैशी, राजा कुरैशी। इन्हनि 6 ॼणनि खे जेका आहे घर मां खणी गुम कयो वियो आहे। असां इन शइ खे पहिरियां बि वाज़े था कयूं त असांजो मां कराची मुंहिंजे घर ते रेड थी त मां कराची प्रेस क्लब ते वेही करे उते ऐं जिन रेड कयो उन्हनि खे बि मां इहो वाज़े करे चयुमि त मुंहिंजे मथां को केस आहे, मां कंहिं क्रिमिनल केस में आहियां या मां अगवा बराए तावन में आहियां या मुंहिंजे मथां ॿियो को केस आहे या मां को ग़लति कंहिं एक्टिविटीज़ में आहियां त ॿुधायो, जिथे चओ मां पाण खे पेश करण जे लाइ तयारु आहियां। उन जे बावजूद बि मुंहिंजे नंढे भाउ खे खणी विया। वरी हाणे ॿीहर मुंहिंजे हिते रते तेरे घर ते चढ़ाई करे सॼे घर जी सर्च ऑपरेशन करे उन खां पोइ जेका आहे मुंहिंजे पाड़ेसरी जेके माइट रहंदा आहिनि उन्हनि मां 6 ॼणनि जे उन्हनि जे घर जे भातियुनि खे 6 ई ॼणनि खे उन्हनि खे खणी गुम कयो वियो आहे। ख़बर न आहे अलाए किथां जी पुलिस आहे। असां हिते रते देरो थाणे ते उते जांच कईसीं त ॿुधाए थो वञे त असांखे कंहिं शइ जी मालूम न आहे। SHO खे मां फ़ोन कयुमि, SHO निंड पियो हुयो। उन खां पोइ SHO चयो मां तव्हांखे जांच करे ॿुधायां थो। हिन महिल ताईं कंहिं शइ जी ख़बर न आहे पई। उन जा मासूम बचड़ा उन्हनि जा जेके आहिनि उहे रोइनि था पिया उन्हनि जे लाइ। हू मज़दूर माण्हू आहिनि, उन्हनि जो कंहिं शइ में उन्हनि ते को केस आहे या उन्हनि कंहिं शइ में आहिनि त उहो बि ॿुधायो वञे। बाक़ी कंहिं न मज़दूर माण्हूअ खे खणी करे जेका आहे हरू भरू हेरासमेंट करणु, इन शइ जी मज़म्मत कयूं था। बार बार असां इन शइ जी वज़ाहत था कयूं त असांजो न कंहिं चोरनि सां वास्तो आहे, न को असां कंहिं चोर खे जा साथारी आहियूं। असां इन शइ जी मज़म्मत कयूं था। हरू भरू असां सिंधी माण्हुनि खे असांजे सब्र जो नाजाइज़ फ़ाइदो वरितो थो वञे। ईअं न थिए जो सुभाणे हरू भरू असांजे घरनि में बार बार चढ़ायूं करे असांजे बचड़नि जे मथां क्लेशियूं सिधियूं कयूं थी वञनि। असां को दहशत गर्द न आहियूं। असां हिन धरतीअ जा रहवासी आहियूं, हिन धरतीअ जा माण्हू आहियूं, मालिक आहियूं। पोइ इन ई ॾोह में मुंहिंजे बाबा खे शहीद कयो वियो, इन ई ॾोह में मुंहिंजे चाचे खे शहीद कयो वियो, इन ई ॾोह में डॉक्टर ख़ालिद मेमून सूमरो खे शहीद कयो वियो, शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो खे शहीद कयो वियो। असां सिंध जी मालिकी करण जे लाइ राति वरी ताज़ो वाक़ियो थियो आहे जेको भाऊ राशिद मेमून सूमरो जे मथां जेको इहो हमिलो थियो आहे। असां इन शइ जी बि मज़म्मत कयूं था। असां खे पंहिंजी धरतीअ तां पंहिंजी धरतीअ जी मालिकी करण जे ॾोह में असांखे टारगेट कयो थो वञे, असांजे घरनि ते चढ़ायूं कयूं थियूं वञनि। असां वाज़े तौरु चऊं था त असां क्रिमिनल आहियूं या असांजे मथां को केस आहे ग़लति कंहिं क़िस्म जो त ॿुधायो, असां पूरी सिंधी क़ौम जे आॾो पंहिंजो पाण खे पेश करण जे लाइ जिथे तव्हां चवंदो उते पेश कंदासीं। बाक़ी बार बार असांजे घरनि ते चढ़ाई कई थी वञे। इन शइ जो पूरी सिंधी क़ौम खे नोटिस वठणु घुरिजे।